अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त ख़ैरपुर जे यूनियन काउंसिल शादी शहीद वेझो ॻोठ ख़ादिम कटोहर में बरसात दौरान छित किरण सबबि हिक ई ख़ानदान जा 5 भाती दॿिजी फोत थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि रहीम बख्श कटोहर जे घर जी छित किरण सबबि फोत थी वियलनि में बाबर अली, खैरा, इज़त ख़ातून, 6 सालनि जी ॿाड़ी हूरा, 2 सालनि जो ॿारड़ो असद ऐं 2.5 सालनि जो मुस्तफ़ा शामिल आहिनि। फोत थी वियलनि में 2 औरतूं, 3 ॿार ऐं 1 नौजवान शामिल आहिनि। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत लाशनि खे कढण जी कोशिश करे रहिया आहिनि। खैन तेज़ बरसात सबबि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ख़ैरपुर शहर में बरसात सबबि छित किरण में फोत थी वियलनि जो अंग वधी 9 थी वियो आहे। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त रहीम बख्श कटोहर जे घर जी छित किरण सबबि फोत थी वियलनि में बाबर अली, खैरा, इज़त ख़ातून, 6 सालनि जी ॿाड़ी हूरा, 2 सालनि जो ॿारड़ो असद ऐं 2.5 सालनि जो मुस्तफ़ा शामिल आहिनि। फोत थी वियलनि में 2 औरतूं, 3 ॿार ऐं 1 नौजवान शामिल आहिनि। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत लाशनि खे कढण जी कोशिश करे रहिया आहिनि। खैन तेज़ बरसात सबबि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे।